नाज़रीन, कंडियारो में ऑल पार्टीज़ अलायंस पारां पुरानी टाउन कमेटी में इजलास कोठायो, जंहिंमें तालका बार कंडियारो जे जनरल सेक्रेटरी अलावर आयो कलू ज़फ़र कोसो, अनवर अली ज़ुल्फ़कार मल्ला, प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में शहर जे सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़ा, हद दख़ल, बिजली जी लोड शेडिंग, अस्पताल में इलाज जी सहूलियतुनि जी खोड़ समेत शहर जे ॿियनि मसइलनि जे हल लाइ जदोजहद तेज़ करण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास बैदि टाउन कमेटी जे गेट आरो एहतजाज पिणु कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त शहर में सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। हद दख़लनि जो आज़ार ज़ोर वठी वियो आहे, पर एसी मुख़्तियारकार ऑफिसुनि ताईं महदूद आहिनि। अस्पताल में इलाज जूं सहूलियतूं न आहिनि। सफ़ाई जो निज़ाम दरहम बरहम लॻो पियो आहे। गंदे पाणी जा नाला उबता वही रहिया आहिनि। पाणी रोड रस्तनि ते बीठल आहे। बिजलीअ जी अणएलानियल लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहर जी बजट शहर ते ख़र्च करण बदिरां हड़प कई पई वञे ऐं लाॻापियल ऑफिसर करप्शन करण में पूरा आहिनि। हिन मुतालबो कयो त नोटिस वठी एसी ऐं मुख़्तियारकार खे हटाए शहर जे मसइलनि खे हल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। रिपोर्ट अता हुसैन मल्ला, कंडियारो।